लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आयो आहियां। अॼु मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे हिकिड़ो अनोखो माण्हू जंहिंखे सची ॻाल्हि हीअ आहे त न मशहूरी जो शौक़ु आहे, न कंहिं एडवर्टीज़मेंट कंपनी में कमेटी में वञणु थो चाहे, न को उनखे माधुरी सां गॾु फ़ोटो कढाइण जो शौक़ु आहे। हिकिड़ो माण्हू आहे तमामु सिंपल माण्हू, पर उन सिंपल माण्हू जो हिसाबु हीअ आहे त असां उनखे मुख़्तलिफ़ हंधनि ते ॾिठो, मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि में ॾिठो, मुख़्तलिफ़ ऑफ़िसरनि सां ॾिठो, मुख़्तलिफ़ ऑफ़िसनि में ॾिठो। उन में माण्हुनि हिन सां प्यारु कयो, हिन जो ख़्यालु कयो, हिन सां ॻाल्हायो, हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं किन हंधनि ते हिन जेको कुझु चयो उहो हुननि मञियो। उहो असांजो अॼु जो महिमान आहे त रिटायर्ड ऑफ़िसर, पर तव्हांखे लॻंदो ईअं ॼण अॼु बि सेक्शन ऑफ़िसर आहे, जनाब ग़ुलाम अकबर मलिक साहिबु। ग़ुलाम अकबर मलिक साहिबु जेको आहे उहो ख़ैरपुर ज़िले ऐं ठरी मीरवा तालुके जे विच में, हिन जो वालिद साहिबु हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु ॿधायो, उन में उते रहनि था, हिते कराची में रहनि था। सो असां उन्हनि खां हिकिड़े नंढनि सुवालनि जे लाइ हिकिड़ो वॾो इंटरव्यू जेको आहे उहो वठण जो ख़्यालु कयो। मलिक साहिबु अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, महिरबानी साहिबु। मलिक साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे तव्हां टाइम ॾिनो। तव्हां मलिक छा पंजाबी आहियो, सिंधी आहियो, केरु मलिक माना छा? साईं, पहिरियों त मां अव्हांजो शुक्रगुज़ार आहियां आयूब साहिबु जो तव्हां टाइम कढी मूंखे हिते मौक़ो ॾिनो आहे। मां तहे दिलि सां तव्हांजो वॾो शुक्रगुज़ार आहियां। तव्हां मूंखां अहिड़ो सुवालु कयो आहे जो मूंखे हुन में खिल अचे थी। मां PND में ॿ पोर्शन, हिकिड़ो हूंदो आहे प्रोविंशियल डेवलपमेंट वर्किंग पार्टी जंहिंजो चेयरमैन SS हूंदो आहे, ॿियो डिपार्टमेंट डेवलपमेंट वर्किंग पार्टी हूंदी आहे, उनजो वरी सेक्रेटरी कंसर्न हेड हूंदो आहे। सो मां वरी मैडम महताब अकबर राशिदी साहिबु सेक्रेटरी कल्चर हुयो। सो हिकिड़ी डेवलपमेंट स्कीम हुई, उते मां वियुसि, उहा स्कीम अप्रूव करणी हुई। उते बि मैडम सां कचहरी थी, मुलाक़ात थी, त उन बि इहो पर मूंखे सुवालु कयो, तव्हां मलिक सिंधी आहियो या पंजाबी आहियो, ऐं मलिक अॻियां लिखंदा आहियो या पोयां लिखंदा आहियो? त मां सोच में पहुची वियुसि। पोइ मूं मैडम खे ॿुधायो ऐं तव्हांखे ॿुधायां थो साईं, असां प्योरली सिंधी आहियूं ऐं ग़ुलाम अकबर मलिक मां पंहिंजे लफ़्ज़ नाले जे पोयां लिखंदो आहियां। पंजाबी जेके ईंदा आहिनि उहो वरी मलिक अॻियां करे लिखंदा आहिनि। असां बेसिकली सिंध जा रहवासी आहियूं ऐं प्योर सिंधी माण्हू। तव्हांजे पुठियों पुलिस आहे, हुननि जे अॻियां पुलिस हूंदी? हा, चई सघो था। असां मेहरान जो पाणी पीतो आहे, इन करे मेहरान जे वस सां या सिंधू दरिया जे वस पाणी पीअण सां असांखे सिंध सां मोहबत आहे। तव्हांजो वालिद साहिबु छा कंदो आहे? साईं, मुंहिंजो वाल साहिबु ईअं सम्झो त समाजी माण्हू हो। 100 साल जी उमिरि में हुनजी जेका आहे सो बि रोज़े सां हुयो। 2000 में रोज़ो रखी रोड ते वञे पियो त पोयां मोटर साइकिल लॻियुसि, धकु लॻी पियुसि, पोइ उन में नुक़सानु थियो ऐं पोइ गुज़ारे वियो। मुंहिंजो वाल साहिबु बेसिकली फार्मर हुयो ऐं नंढिड़ो ज़मींदार हुयो। हुन पंहिंजी वॾी महिनत करे, हू बाबो मूंखे ॿुधाईंदो हुयो त 1932 में जेको बैरेज ठहियो आहे, चई असां उते बि मज़दूरी करणु वेंदासीं, 8 आना असांखे मिलंदी हुई। ऐं उन महिल बि वाल साहिब जी उमिरि यानी यकीन सम्झो त 20-25 साल हुई। ऐं हू ॿुधाईंदो त जेको पहिरियों कहद पियो 1914 में, जंहिंमें वॾी बीमारी पई हुई, त चई असां साईं जो भतु चाढ़े खाईंदासीं, सॼे ॻोठ वारा विरहाए पाण में खाईंदासीं। पोइ बाबे साहिबु ट्रेडिंग बि कंदो हुओ, वापार बि कंदो हुयो ऐं पंहिंजी वॾी ओताक हूंदी हुई। ऐं उन सां गॾु पोइ आसे पासे ज़मीनूं जेको बि माण्हू विकिणंदो बाबे खे ॾींदा हुआ त बाबा तव्हां वठो। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायो त असांजी तमामु वॾी ओताक हुई। तव्हांखे ख़ुशी जी इहा ॻाल्हि आहे त असां वटि ॿकरियुनि जो धण बि हूंदो हुयो, उठनि जो धण बि हूंदो हुयो। फुरींदा हुआ या पालियूं? पंहिंजा छो जो ज़मीनूं पंहिंजियूं हुयूं, बाग़ पंहिंजा हुया। त यानी हर क़िस्म जा जानवर, रिढूं, हरण ऐं साईं मेहूं, गऊं, खीरु पंहिंजो हूंदो। असां कॾहिं बि खीरु विकिणंदो कोन साईं। खीरु त अॻे खपाए। ॻोठ जा सभु माण्हू वठी वेंदा हुआ। ऐं मुंहिंजो वाल साहिबु ट्रेडिंग कंदो हो ऐं पाण बटाई बि कंदो हो। पोइ ॻोठ जा जेके बि माण्हू ईंदा हुआ न, उन्हनि खे जेकॾहिं कणिक जा आहे, जुअर आहे, त उन्हनि खे ईअं अन्न मुफ़्त में ॾींदो। त असां नंढा बाबा तूं छो थो चए, यार ग़रीब माण्हू हुन दुआ कंदा। त मतिलबु उहो ख़ुशहाल माण्हू हुयो। ऐं ख़ैरपुर में पूरे में यानी ॿाहिरि ताईं बि हुनजी दोस्ती यारी तमामु घणी, सिर्फ़ु ओताक जे करे। पठान ॿी क़ौमूं हूंदियूं, उन्हनि खे 10-10, 20-20 माण्हू सुम्हिया पिया हूंदा, वॾी ओताक हूंदी हुई। रानीपुर जा गंबट जा पीर बि असां वटि अची रहंदा, महीनो 2-2 महीना। छो पंहिंजा घर ठहंदा आहिनि छा? न, उहो कंसेप्ट इहो हूंदो न त बाबा मुरीद आहिनि,
पोइ उते मंज़िल अचे असांजे उतां मुरीद खाइण ईंदा हा पोइ सॼे परदे जेके उस पार गुलाम अकबर मुरीदनि जो खाइण ईंदा खाइण ईंदा हुआ ऐं पोइ वरी पैसा बि वठी वेंदा हुआ ॿकर बि कुसंदा हुआ साईं उन ज़माने में महिमान असां वटि ईंदो त असां वटि ॿकर कुसंदा हुआ बाक़ाइदे देॻियूं चढ़ंदा आहियूं वॾी उताक हूंदी परवाही न हूंदी माण्हू वेठा हूंदा त वाल साहब जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन ऐं समाजी माण्हू घणा भाउर भेणूं आहियो साईं 13 हुयासीं 3 भाइर ऐं 13 ॿार हुया माना 10 भेणूं जी हा सर उन में तव्हां सम्झो था त इन भेणुनि जे घणे ॼमण जे करे पुटनि जी तलाश में ॿार घणा न ॼावा असल में छा थियो त मुंहिंजे वाल साहब जी पहिरीं शादी थी अच्छा। उन मां 2 ॿार हुया उनजा हिकिड़ो पुटु हिकिड़ो धीउ पोइ उहा अच्छा। गुज़ारे वई त पोइ वरी मुंहिंजी जेका वालदा आहे पोइ मुंहिंजे वाल साहब उन सां शादी कई पोइ उन मां 2 असां ॿाहिरि थियासीं ऐं 2 भेणियूं थियूं त उन में बि 4-5 भेणियूं तव्हांजे घर में औरतुनि खे पढ़ाइण जो रवाजु आहे ॾिसो अॻे जेको रूम हिकु त असां वटि स्कूल हाणे हिन जो जवाबु हीअ आहे हा त अॻे न हो हाणे आहे हा न उनजी वजह थो ॿुधायांव हिकु त ॻाल्हि इहा त पुराणे ज़माने में स्कूल हुया कोन असां वटि हुई ख़ैरपुर स्टेट मीरनि जो ज़मानो हूंदो हुयो ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त असांजे ॻोठ जे साम्हूं मीरनि जो वॾो बाग़ हो बाग़ बचरा 100 एकड़ जो ऐं उते वॾा वण मूं बि ॾिठा अंबनि जा हुया ऐं बाली ईंदी हुई उते जेको आहे पींघ ठहियल हूंदी उहा बाली खे अचे माण्हू लोॾींदा हुया उते बाक़ाइदे ऐं जेके ॻोठ जा माण्हू हूंदा बाबा बालीअ खे मीर साहब लोॾींदो हो या माण्हू ॿिया माण्हू हूंदी हुई अच्छा उन्हनि खे चवंदो त लोॾियोसि पींघ ते पींघ ते उते उहा लुॾंदी ऐं उहो वॾो 100 एकड़ जो बाग़ हुयो बाली ॾिठी न मूं न ॾिठी बाक़ी मुंहिंजे कज़न चयो त ख़ैरपुर में जॾहिं उहे वेंदा वाल साहब या ॿियनि ॿाहिरनि ॾिठी अच्छा हा उहो ज़माने में ॾिठी उहो हिकु वॾी कहाणी आहे पोइ बाली तव्हांखे जे भाउरनि खे सुञाणींदी असल में छा त असांजो चाचो जेको हुयो जेका जॾहिं ख़ैरपुर स्टेट हुई त उन ज़माने में उहो त हेड मुंशी हुयो ऐं उन ज़माने में हेड मुंशी वॾी ॻाल्हि हूंदो असिस्टेंट मुख़्तियार कार असां हेड मुंशी क़ाइदे आज़म वारी टोपी पाईंदा हुया ऐं ऑनेस्ट माण्हू हाणे त क़ाइदे आज़म हथनि में अॻे मथे ते रखंदा उहो ॿुधाईंदो गुलाम अकबर जी हा सर बिल्कुलु हाणे मथे ते रखंदा अॻे मथे ते रखंदा हाणे हथनि में था असां चवंदा चाचा तव्हां भला उन ज़माने में उहे ज़मीनूं अलाटमेंट करे माण्हुनि खे ॾींदा हुआ पाण बाबा पर उन्हनि पाण कॾहिं बि न वरिती त की ज़मीन असां पंहिंजे इलाइक़े में न ऑनेस्ट कोटडीजी में रहिया ख़ैरपुर में रहिया मीरनि सां उथणु वेहणु मीर अलीअ ॾिनो हूंदो हुयो उन्हनि सां बाक़ाइदे मीरनि सां वास्तो पर मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां हाणे इंटरव्यू आहे इहा ॻाल्हि वेंदी उहो चवंदो त जेके बि हिन वक़्तु वॾा माण्हू हूंदा MP चई असां उन्हनि जे ॻोठनि में वेंदा हुआसीं त का शइ कोन हूंदी छनूं हूंदियूं हुयूं असां घोड़नि ते वेंदा हुआसीं गाड़ी पटकी वेठी इहे जेके बि हाणे ख़ैरपुर जा माण्हू अमीर तरी आहिनि उन्हनि जा अबा वॾा भॼी वेंदा हुया कचियूं छन हूंदियूं ऐं असांजो इहो हूंदो घोड़नि ते वेंदा हुआसीं वॾी इज़त एतिराम हूंदी उहो चाचो वरी नारे में पोस्टिंग थियसि ओॾो हरणु वठी ईंदो हो उहो हरणु वरी कुसंदो हो घर में देॻ पचंदी उहो वरी जेको आहे पंहिंजो मानी पचंदी ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायां डॉक्टर साहिबु त असांजे घर में उन ज़माने में 60 भाती हूंदा हुआ ऐं गॾियल मानी थींदी हुई बाक़ाइदे वारे सां जेके बि लेडीज़ूं पचंदियूं महिमान भली 50-100 अचे उन्हनि जी मानी तयारु थींदी इहो ॿार माइनि ते 3 वक़्त मानी बाक़ाइदे माण्हू असांजो मारूं भेणूं जेके आहिनि उहे इहा मानी पोइ पिटींदी हूंदियूं महिमाननि खे हू चवंदा आहिनि त महिमान जेका आहे अलाह जी नेमत आहे ऐं जॾहिं महिमान पंहिंजो हिकिड़ो नसीबु आहे उहो खणी थो अचे ऐं उन में हक़ीक़त में डॉक्टर साहिबु वॾी बरकत हूंदी अच्छा हा असांजा वॾा बरकत इहा हूंदी जो खीर पंहिंजो मखणु पंहिंजो माल पंहिंजो ज़मीनूं पंहिंजो हारी पंहिंजा हाणे ॿुधो कंबराणी असांजा हारी पंजाबी असांजा हारी शेख असांजा हारी लोहर असांजा हारी जोगी असांजा हारी मल्क असांजा हारी उहो छा हुयो त बाबू चवंदो यार हे ग़रीब मिसकीन आहिनि वॾी ज़मीन यार तूं ग़रीब माण्हू 2 एकड़ वञी तूं हारी का 4 एकड़ तूं वञी का आहे पोइ वरी पैसा बि वाल साहब उन्हनि खे उधार ॾींदो हो न बि हूंदो वरी माफ़ु करे छॾींदो हो ईद थींदी त उहो सॼा माण्हू ओड़े पाड़े जा यार असांखे बाबे खे चवंदा वॾेरो हालांकि बाबो ग़रीब माण्हू ईद आहे भला असांखे कपिड़ा ॾे न वॾेरो त इन करे चइबो जो वॾो आहे हा अॻे वॾेरो हा पोइ नेक मर्द चङो मुड़ुसु वॾेरो जी हा मोहम्मद हाशिम मेमून साहिबु ॿुधो हूंदो उनजो कज़न वरी जेको हूंदो हुओ उहो उस्तादु हुयो उहो मेमून साहिबु मेहरापुर में चाचो दाऊद असां हुनखे चवंदा हुआसीं पोइ बाबो चाचे दाऊद ॾे चिठी लिखी ॾींदो जंहिं मां हुनखे बाबा वञी हिन खां पैसा वठि वञी जेके चांवर वठि जेको बि हूंदो ईद बराते बाबो उन माण्हू खे चांवर गुड़ लटा कपिड़ा कैश बि ॾींदो पोइ वरी बंदीअ ते को ॾिनो त ठीकु आहे न त वारे छॾींदो हुयो
यानी इहा सखावत हुई ऐं शौक़ु हुनजो अहिड़ो जो 2 बाग़ रखियईं जंहिंमें खजनि जा बाग़ ऐं असांजी वॾी अहिड़ी बैठक ठहियल हूंदी हुई हिकिड़ो बाग़बान सुंबरो हो असां वञी वेंदा हुआसीं साम्हूं गुलाब जा गुल राबेल जा गुल वरी अंब उते पालक इंजीर असांजे बाग़ में अंगूर असांजे बाग़ में फारवा असांजे बाग़ में तूत असांजे बाग़ में खजनि जा क़िस्म अंबनि जा वॾी ख़ुशहाली उहे ॻाल्हियूं यादि थियूं अचनि त असांखे ॾुख उहे छा विञाए छॾियव? सर उहो वाल साहब जे खां पोइ मां हेॾे नौकिरी में हलियासीं कुझु वरी जेके असांजा चाचा इंतकाल थी वियो ऐं को इंट्रस्ट बि न रहियो ऐं ॿी ॻाल्हि आहे त वरी हाणे जेका 2022 जी ॿोॾि आई न उन में पाणी एतिरो बीठल हुयो हेसि ताईं पाणी बीठो हुयो सॼा अंब बाग़ सड़ी विया साईं भितियूं किरी पियूं हाणे उन में मुंहिंजो भाउ वरी उन में जेको आहे एग्रीकल्चर जेको बि फसल वसल करे थो पर हू मज़ो न आहे डॉक्टर साहब तव्हां उहो बाग़ ॾिसो आहे न चौपाल भिति लॻियल हूंदी ऐं ॾाढी ख़ूबसूरत हूंदी हुई हर मेवो तव्हांखे उते मिलंदो हुयो सो मतिलबु ॻोठ में अहिड़ा मज़ा थींदा जो कबड्डी उते असां वटि थींदी मलाखड़ो असां कबड्डी माना कोडी कोडी चओ था ख़ैरपुर में या कबड्डी था न कोडी थींदी मलाखड़ो थींदो मज़े जी ॻाल्हि आहे त जेके बि डांद गोए जी बि जेका थींदी न एॾो शिकारपुर खां जेकमाबाद खां हिकिड़ो वॾो डांदनि जो उहे बि असांजे उताग में अची रहंदा हुआ मुंहिंजे वॾे भाउ खे वरी शौक़ु हूंदो हो डांदनि जो उहो गोए भॼाईंदो ऐं सदाईं हाराईंदो हो शब्द पोइ त शौक़ु न हुअसि शौक़ु इहो त अॿे पैसो विञाइणो कॾहिं कॾहिं खटी ईंदो हुयो बाबू हुन सां वेंदो हुयो त तूं पढ़ तूं इन शौक़ु छो थो आहीं उनजो वरी शौक़ु कुकड़नि जो बि शौक़ु खपती कुकड़नि जा खपती वेठा आहिनि हाणे साईं वेठा आहिनि मानी मुफ़्त में रहास मुफ़्त में खटूं पयूं हंधि पिया आहिनि बाबा डांदनि जी मालिश थिए थी पई कुकड़नि खे फुआरा लॻनि था अच्छा वरी रिछ थियनि था वरी कुता ॿुधा पिया आहिनि इहे वॾा अमीरनि जे थींदो 50-60 साल जो त इहे मतिलबु मोहबत माण्हुनि में ॾाढी सर उहो ज़माने में ॾाढी ॾुख सुख पालींदा कुता हा मोहबत ॾाढी हुई माण्हुनि में या ॾुख सुख जी विञाईंदा पैसो हा मोहबत ॾाढी शोर न हो हक़ीक़त में तालीम कोन हुई माण्हुनि में ऐं ॿियो छा आहे त ख़ैरपुर में कुझु स्टेट जेको जॾहिं मीरनि जो निज़ाम हुयो एतिरी डेवलपमेंट कोन थी ख़ासि शहर में त हुई ख़ैरपुर में पर ॿहराड़ी में जीअं फैज़गंज आहे भला मीर साहब शौक़ में हुआ त डेवलपमेंट थिए या पंहिंजा शौक़ आहिनि असल में मीर साहब ख़ैरपुर में त ॾिसो न हुननि हिकिड़ी हॉस्टल सुठी ठाराए नाज़ा हाई स्कूल ठारायो मालिक हुआ हॉस्टल त हिकिड़ो नंढो ठेकेदार थो ठाराए हा थी सघे उन में एॾो रुझान न हुजे या हुननि वरी छा आहे त पंहिंजो जेको माण्हू जेको वज़ीर आज़म रखियो हो न हुननि उहो ॿाहिरां इंडिया खां अचे रखियो हुन 17 ग्रेड जो ऑफिसर हूंदो पोइ उन्हनि जो कमु हुयो ऑफिसरनि जो कमु त उहो प्लान ठाहे ॾियनि या प्रोजेक्ट ठाहे ॾियनि त एतिरी ख़ासि डेवलपमेंट न एतिरा रोड ही रोड बिजली पीपल्स पार्टी जे 70 खां पोइ आया हाणे अवांजी तालीम थी उते ॻोठ सर मज़े जी ॻाल्हि तव्हां जेको मूंखां क्वेश्चन कयो त तव्हांजा ॿार या तालीम छो नथा पढ़नि हिकु त असांजो ॻोठ नंढड़ो हुयो कचो रस्तो ठहियो मेहरापुर खां 4-5 किलोमीटर परे कचो रस्तो ठरी मेरवा 3-4 किलोमीटर कचो रस्तो ख़ैरपुर 60-70 किलोमीटर परे कचा रस्ता त असांजे ॻोठ में स्कूल कोन हो सर मां 1.5-2 किलोमीटर हाजी गुलशेर जोगी जो ॻोठ उते पैदल पढ़ियो आहियां प्राइमरी उतां थी पोइ वरी मिडिल स्कूल वरी मेहर विसर हुयो उते 3-4 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर पंधु वेंदो हुउसि निसार सिद्दीकी साहब मुंहिंजो उस्ताद हुयो अच्छा उहो पढ़ाईंदो उहो इंग्लिश टीचर हुयो JST में हुयो उते एॾो ॻाढ़ी मोरीअ जो पर पोइ उहो पढ़ाईंदो उते हुयो अंग्रेजी ऐं रहंदा उन महिल उस्ताद जेके हुया न मिडिल स्कूल में रहंदा पाण ई मानी पचाईंदा या को बेलदार इहो पटेवालो वग़ैरह हूंदो हुयो त मां पंधु उते सर मिडिल स्कूल में पढ़ियुसि त मिडिल स्कूल में बि असां उते जेको आहे वॉलीबॉल जी बि रांदि थींदी त मां नेट कढंदो हुउसि इहे उस्ताद खेॾंदा नेट वॉलीबॉल जी नेट कढण जो ॾिसो मूंखे अञा इहे निशान अथव तमामु इहो ॿियो फुटबॉल जो मां ॾाढो रांदि कयोसि हुते वॾो ग्राउंड हूंदो उन ज़माने में स्कूलनि में इहे फैसिलिटी हूंदियूं हुयूं वॉलीबॉल या सोशल एक्टिविटी उस्तादनि जो प्यार मोहबत पोइ मिडिल स्कूल खां पोइ वरी मां हाई स्कूल ठरी मीरवा में पढ़ियुसि उहो बि सर कॾहिं पंधु कॾहिं बस ते अचणु वञणु छो जो सहूलियत कोन हुयूं उते मैट्रिक ॾिनो मैट्रिक उते कईसीं उतां मैट्रिक खां पोइ वरी 76 में मूं कई मैट्रिक पोइ वरी सुपीरियर साइंस कॉलेज में वियुसि उते इंटर साइंस करे 68% मुंहिंजी थी साइंस छा थियणो तव्हांखे वाल साहब जो शौर हुयो त तव्हां डॉक्टर थियो छो
उन ज़माने में इहो हुयो त हर को डॉक्टर माण्हू थियणु चवंदो वॾी त ॻाल्हि। डॉक्टर थिए इंजीनियर थिए या डॉक्टर इंजीनियर इन करे थींदो हुयो जो असांजी ज़मीन ॿमीन ईंदी त असां वटि SDO ईंदो हुयो। साईं SDO साहिबु ईंदो त उनजो जेको दारोगा आबदार अचे असां अॼु SDO साहिबु अचे इन जी मानी तव्हां कयो। हाणे साईं हुनजा कुकड़ बोड़ मानी असां कयूं छिनकार कयूं। मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त तालके जो हर ऑफिसर तपेदार ढल वठणु अचे उहो मंज़िल असांजे ओताक में कंदो। 8 ॾींहं 4 ॾींहं उते रहियो पियो हूंदो। पाड़े जा सभु माण्हू ढल उते ॾींदा ऐं पैसा ईअं ओताक में पिया हूंदा। मजाल जो डॉक्टर साहिबु चोरी थिए उहो तपेदार उते वेठो हूंदो हुयो। इंजीनियर उते ईंदा हुया या जेकॾहिं तारके जा ऑफिसर जेके बि फील्ड जा उहो रहंदा असां वटि हुया त बाबा मानी हिते खाईंदासूं ऐं रिकवरी जेका बि गवर्नमेंट जी हिते थींदी। पोइ वरी सर सुपीरियर साइंस कॉलेज खां पोइ उन ज़माने में 45 सीटूं असांजे खैरपुर जूं हूंदियूं, 15 छोकिरियुनि जूं हूंदियूं ऐं 30 सीटूं हूंदियूं छोकिरनि जूं। पोइ चांडका कॉलेज में मां जनवरी में वियुसि 79 में, पर पोइ मूंखे मज़ो न आयो हुते। मुंहिंजो इहो ख़्यालु हुयो त अहिड़ी छा हूंदो कॉलेज? न इहो मतलबु विजू छा हो त उस्तादनि खे लठियूं हूंदियूं हथ में? न चाहे मुंहिंजो इहो त मां एॾो कमु कयां जो हिकु त ॻोठनि में जेको आहे न डॉक्टरी तव्हां सिलेक्ट थियो? सिलेक्ट थी ॿुधायांव थो न सर। पोइ मां उते वियुसि पोइ मूंखे मज़ो न आयो। पोइ मां चयो त यार हाणे मां नौकिरी कयां, बसि नौकिरी कयां कुझु ऐं ॿाहिरि थोरो घुमूं फिरूं बि। मां काॾे निकितो बि कोन हुयुसि ॿाहिरि, वधि सखर ते वियो हुउसि। उनखां अॻु में वरी 79 में मुंहिंजी चांडका मेडिकल में सिलेक्शन थी वई। पोइ वरी मां ॻोठु आयुसि, वरी तयारी कयां पियो। पोइ 4 अप्रैल ते मां ओताक में सुम्हियो पियोसि त निंड में सुम्हियो पियोसि। ओचितो रेडियो ॿुधुमि त बाबा भुट्टे साहिब खे फांसी अची वई आहे। उन मूंखे शौक़ु थियो त बाबा हाणे मां मिलिट्री में वेंदुसि ऐं ज़ियाल खे मारींदुसि। अच्छा, हा रियली मां वेंदो मिलिट्री में मारींदुसि चीफ खे? हा हा मारींदुसि। पोइ सखर में वियुसि। भुट्टो साहिबु ॾिठो हुतां? भुट्टे साहिब साईं मां 70-71 में भाकुर पाए मिलियो आहियां। वाह वाह। सुई गैस ते उहो अचनि पिया, गोरो चिटो छा माण्हू हुजे, पर्सनैलिटी छा हुजे। ठरी मीरवा में आयो हुयो यार छा हुजे। पोइ वरी भुट्टे साहिब खे आख़िरी टाइम बि मूं ॾिसो 1977 में जनवरी में मुमताज़ कॉलेज में तकरीर करणु आयो हुयो। ओपन गाॾी ते घुमे पियो ऐं चए पियो बाबा दरख़्वास्तूं वठो, हिन खां वठि हिनखे नौकिरी जे लाइ। छा पर्सनैलिटी भुट्टे साहिब जी। मूंखे उन महिल साईं जंहिं महिल 4 अप्रैल वारे कहे मां चयो बाबा मां अॼु इनखे न छॾींदुसि, हाणे मां मिलिट्री में थो वञा। साईं मां सिधो सखर में ख़बर पई त बाबा रिक्रूटमेंट थिए थी। मां उते वियुसि, अलाह जे फज़ल सां उन्हनि जेको बि थियो आहे बाक़ाइदे मेडिकल इहो टेस्ट करे मूंखे उन्हनि सिलेक्ट कयो 2nd लेफ्टिनेंट जे लाइ। हाणे हुननि चयो त हाणे फलाणी तारीख़ तूं वरी पेशावर फलाणी छावणी भले। अच्छा उन ज़माने में इहो माण्हू ॿुधाईंदा त बाबा पेशावर जा माण्हू ॾाढा ख़तरनाक आहिनि ॾाढा ख़तरनाक आहिनि ऐं माण्हू खे क़तल करे छॾींदा आहिनि। ॿियूं बि काफ़ी समाजी बुरायूं बि आहिनि उन्हनि में। सो उन करे पोइ मां डिॼी वियुसि, पोइ मां वञी न सघियुसि। पोइ मूं रुख़ कयो कराची जे ॾेरां साईं। हिकिड़ी साई वठो। ओके राइट सर, बिल्कुलु। जनाब गुलाम अकबर मलिक साहिब सां असांजूं ॻाल्हियूं हलंदियूं पियूं ऐं हीअ पहिरीं क़िस्त जेका तव्हां ॾिठी उन में हुन पंहिंजे ॻोठ जो ऐं मूंखे ख़ुशी हीअ आहे त बादशाह तबर बादशाह जी जेका यारी बाशी हुई ऐं बालीअ ताईं ही पहुतल हुआ हिननि जा माइट जेके आहिनि। सो उन्हनि बाली ॾिठी, उन्हनि भुट्टो साहिबु ॾिठो, उन्हनि ज़ियाउलक ॾिठो, खैरपुर जा सैयद ॾिठा, रिछ ॾिठा, कुता ॾिठा, हरण ॾिठा, सभु कुझु हिननि ॾिठो। सो पाण ॿी क़िस्त में हाणे साईं मेडिकल कोन थो पढ़े, साईं फ़ौज में वियो पर उतां बि पोइ निकिरी आयो त हाणे वञा कराची। कराची छो थो वञे पाण ईंदड़ क़िस्त में हिन ते ॻाल्हाईंदासीं।